महाराजन सॼी संग हाणे ॾियो दिलि सां इजाज़त ही मां वञे। असांजे तरफ़ों न साहब जो शुक्रिया अदा कजांइ। साहब जे पेरनि ते हथ रखी इहे चइजांइ त तव्हांजो इहो थोरो असांखे ज़िंदगी भर यादि रहंदो। या तव्हां सभिनी जी दावत साहिब रखी आहे, तव्हां उते अची दावत बि खाइजो। हा ज़रूरु ज़रूरु। मोरबा दावत खे छॾ, हेॾो लश्कर वठी मां तो वटि आयुसि न त तुंहिंजे लाइ मसालो थींदो, वरी तो वारो कमु न तोखां खसिजी वञे। जेकॾहिं तव्हां दावत ते न ईंदव न साहब मूं नाराज़ थी पवंदो। पोइ त हलबो, ज़रूरु हलबो, दावत खाए बि। ठीकु आहे मोर, जेकॾहिं तूं चईं थो त असां अची वेंदासीं, पर भाउ उते मूंखे घणी देरि न कराइजांइ, मूंखे ॻोठ बि वञणो। मां सुबुह जो सवेर मानी तयारु करे रखंदुसि, मानी खाई पोइ तव्हां निकिरी वञिजो। ऐं हा मोर, कोशिशि कजांइ जेकॾहिं 2 रुपयनि जो बंदोबस्तु थी वञे न, तव्हां सीधो सामान वठी ॻोठ खणी वञा। मूं साहब खे पंहिंजी हथ पघार जो चयो आहे, बाक़ी हुन सां ॻाल्हायो न आहे तूं मूंखे केतिरी पघार ॾींदा, पर हाल जेका बि पघार मिली खणी अची तुंहिंजी तिरी ते रखंदुसि। ठीकु आहे, मालिक भलाई कंदो, सुबुह जो गॾु आहियूं। इंशाअल्लाह सुबुह जो गॾु हूंदासीं। मां राति ॾींहुं इहा दुआ घुरंदो आहियां त मोर कंहिं कम सां लॻे, राजन पियो आहे शहर, उन सां मिली ऐं उनखे कंहिं कम सां लॻाए। मां बि इहा ई दुआ कयां थी, जेकॾहिं राजन मोर जी मदद कई त असांजी इज़त रहिजी वेंदी, न त सभु इहे चवंदा त असांजो मोर निकमो आहे। हा कजी, जॾहिं राजन ॿियनि छोकिरनि खां पैसा वठी ऐं हिते वकर खणींदो, ऐं जेकॾहिं मोर जो हुन में हिसो न हूंदो न, त मां हिकिड़ी तकड़ी बि न खाइणु पसंदि कंदुसि। मालिक साईं इज़त रखंदो, रब कंदो त उन वखर में मोर बि पंहिंजो हिसो मिलाईंदो। जॾहिं रांझण अची मोर जी नेकी कंदो न, त पोइ असांजो कंद फ़ख्र सां मथे थी वेंदो। मां बि इहो त सोचां कजी त किथे मोर असांजो कंद शर्म खां झुकाए त न आहे छॾियो। हुनखे अगरि का मजबूरी न हुजे न त असांजो मोर अहिड़ो न आहे जो हू असांजो कंद शर्म सां झुकाए छॾे। सच कजी, मोर अॼु ताईं मूंखे पंहिंजो पीउ, तोखे पंहिंजी सॻी माउ सम्झंदो आहे। बसि दुआ कर त हुनजो क़िस्मत साथ ॾे। मोर सां असांजूं दुआऊं गॾु आहिनि, उन सां हुनजो क़िस्मत साथ ज़रूरु ॾींदी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।